नासिर ख़बर वाज़ेह शेयर कंदासीं। पाकिस्तानी चुनो में भारत पारां फायर कयल सुपरसोनिक क्रूज़ मिसाइल जे गॾियल जांच करण जो मुतालबो करे छॾियो आहे। पड़ी खाते भारतीय मिसाइल फायर मामले जो सख़्त नोटिस वठंदे भारतीय हुकूमत खां 6 सवालनि जा जवाब तलब करे वरिता आहिनि। पड़ी खाते जो चवणु आहे त भारत ॿुधाए त मिसाइल में पाण खे तबाह करण वारे सिस्टम मौजूदु हो त तबाह छो न थियो। पड़ी खाते चयो त छा भारत जा मिसाइल मामूल जी इंस्पेक्शन तहत बि लॉन्चिंग लाइ तयारु रखिया वेंदा आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तानी चुनो में भारत पारां फायर कयल सुपरसोनिक क्रूज़ मिसाइल जे गॾियल जांच करण जो मुतालबो करे छॾियो आहे। पड़ी खाते भारतीय मिसाइल फायर मामले जो सख़्त नोटिस वठंदे भारतीय हुकूमत खां 6 सवालनि जा जवाब तलब करे वरिता आहिनि। पाकिस्तान चुनो में भारत पारां फायर कयल सुपरसोनिक क्रूज़ मिसाइल जे गॾियल जांच करण जो मुतालबो करे छॾियो आहे। पड़ी खाते भारतीय मिसाइल फायर मामले जो सख़्त नोटिस वठंदे भारतीय हुकूमत खां 6 सवालनि जा जवाब तलब करे वरिता आहिनि।